जैकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ JUI शहरनि ऐं मदरसनि जे शागिर्दनि पारां वतन लाइ जानियूं क़ुर्बान कंदड़ पाक फ़ौज ऐं पुलिस जे शहीदनि जी यादि में हिकु अज़ीमुशान रैली कढी वई। JUI ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी चयो त शहीद मुल्क ऐं क़ौम जा रूह रवां आहिनि। मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾेई शहीद थींदड़ पाक फ़ौज ऐं पुलिस वारनि जे करे ही मुल्क हली रहियो आहे। अगर जे पाक फ़ौज ऐं पुलिस पंहिंजो फ़र्ज़ु न निभाए हा त पोइ असांजो मुल्क दुश्मन अनासरनि जे वर चढ़ी वञे हा, पर पाक फ़ौज ऐं पुलिस पंहिंजो कमु बाख़ूबी निभाए रहिया आहे। असांजो मुल्क सलामत आहे। रैलीअ में शरीक JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी, हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, मौलाना सनाला बिरोही, वाहिद बख्श उनड़ शिरकत कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जंहिं ते शहीद ज़िंदा आहिनि, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदा जा नारा लिखियल हुआ। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। पाक फ़ौज जे क़ुर्बानीनि सां मुल्क दुश्मन ताक़तनि खे शिकस्त मिली। मुल्क जे बचाव में पाक फ़ौज जो किरदारु आहे। उन्हनि मुतालबो कयो त 9 मई जे वाक़िअनि में मुलविस रियासती इदारनि खे साड़ण वारनि तमामु मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे।